जनाब मुस्लिम बिन अकील पंहिंजनि ॿिनि मासूम पुटनि जिन जी माउ न हुअण करे पीउ धारा वतन में न पिए रही सघिया समेत अची कूफ़े में पहुतो ऐं मुख़्तार बिन उबैद जे घर में अची लथो। जॾहिं कूफ़ियुनि खे ख़बर पई त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम इमाम मुस्लिम खे इमाम आली मकाम जन पंहिंजो जाइ नशीन करे कूफ़े मोकिलियो आहे, तॾहिं मेड़नि जी सूरत में वटसि अची हाज़िर थिया ऐं 12,000 माण्हू संदसि हथ ते बैत करे चुका। पोइ जनाब मुस्लिम बिन अकील नहमान बिन बशीर वटि वियो जो अगरचा यज़ीद जे तरफ़ां कूफ़े जो गवर्नर मुक़ररु थियलु हुयो, मगर अहल बैत जो सचो मुअतक़द ऐं ख़ैरख़्वाह हुयो। नहमान खे जनाब मुस्लिम बिन अकील इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जो ख़तु ॾेखारियो जो उन चुमी अखियुनि ते रखियो ऐं चयईं त दोस्तो, हिन खां पहिरियां जॾहिं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन करबला रवानगी जी तयारी कई त उन जे बारे में उन जे मिटनि माइटनि ऐं रिश्तेदारनि जी जेकियूं सलाहूं हुयूं उनजो असां ज़िक्र पहिरियों वीडियो में करे आया आहियूं। हाणे जॾहिं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जनाब मुस्लिम बिन अकील खे कूफ़े मोकिलियो हुयो त वञी कूफ़े जे माण्हुनि जी जांच पड़ताल लहनि त उनजी छा राय ऐं ख़्यालु आहे, त हाणे उहो असां ज़िक्र कयूं था। नहमान बिन बशीर चयो त आउं अहल बैत जो ग़ुलाम आहियां। मुंहिंजा वॾा नसीब जो हुसैन अलैहिस्सलाम जन मूंखे पंहिंजी रयत में शुमारु करणु फ़रमायो आहे। कूफ़े वारनि जी मुहबत ऐं सदाकत ॾिसी जनाब मुस्लिम पंहिंजनि हथनि सां हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾांहुं ख़तु लिखियो, जंहिंमें सारी हक़ीक़त लिखियईं ऐं ताक़ीद लिखियईं त अवीं जल्द अचो ऐं ज़रूरु अचो। बकूफ़ी सरदार हज़रत इमाम मुस्लिम बिन जो अकील जो ख़तु खणी हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾांहुं रवाना थिया। इमाम मुस्लिम जो ख़तु इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे पहुतो, ॾाढो ख़ुशि थिया। उन ख़त पहुचण खां पोइ कूफ़े जे अमीरनि जा 3 वफ़द हिक ॿिए पुठियां इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन वटि आया ऐं कूफ़े हलण लाइ मथनि अची ज़ोर रखियऊं। होॾां वरी बनी उमैया जा छाड़ता जे सारी इस्लामी सुल्तनत जे हेडक्वार्टरनि में ज़ाहिर तोड़े जासूसी तरह पखड़ियल हुआ। तन मां अमारा बिन वलीद उक़बा, अब्दुल्ला बिन मुस्लिम ऐं मुस्लिम बिन यज़ीद ख़िज़री जॾहिं कूफ़ियुनि जो उहो हाल ॾिठो तॾहिं पहिरियां ई नहमान बशीर वटि आया ऐं खेसि चवणु लॻा त तूं ग़िफ़लत में सुतो पियो आहीं। हुसैन बिन अली लश्कर समेत कूफ़े ते चढ़ियो थो अचे, तोखे घुरिजे त मुस्लिम बिन अकील खे हिकदमि गिरफ़्तार कर ऐं जेके कूफ़ी वटसि अची गॾु थिया आहिनि तन खे दबाए ऐं धमकाए, न त ही सारो मुल्क बनी हाशिम खणी वेंदा। नहमान उन्हनि नियत खोटनि जी ॻाल्हि खे घणो गोश कोन ॾिनो। तंहिं ते उन्हनि हिकिड़ो लंबो ख़तु लिखी यज़ीद ॾांहुं मोकिलियो। यज़ीद पंहिंजे छाड़तनि जो ख़तु पढ़ी बाहि थी वियो। हिकदमि उबैदुल्ला इब्न ज़ियाद खे जो सख़्तु ज़ालिम ऐं संगदिल हुयो इराक़ जो गवर्नर मुक़ररु करे रवानो कयईं ऐं ताक़ीद कयईंसि त मुस्लिम बिन अकील खे हिकदमि वञी क़तलु कर ऐं हुसैन बिन अली जेकॾहिं अची चुको हुजे त उनखे बि क़तलु करे ॿिन्ही जा सिर मूं ॾे ॾियारे मोकिलिजा। उबैदुल्ला इब्न ज़ियाद लश्कर ऐं ख़ज़ानो साड़ करे अवल बसरा में आयो। उते जेके अहल बैत जा ख़ैरख़्वाह मालूम थियसि तन खे दॿाए हीसाए उते पंहिंजे भाउ खे हाकिम मुक़ररु कयईं। उतां कूफ़े में आयो, अचणु शर्त आम जलसो करे वठी माण्हुनि खे धमालूं चाढ़ियईं ऐं मथनि दड़का दाब कयईं त सभु डिॼी संदसि ताबेदार थी बीठा ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जी बैत टोड़े छॾियाऊं। नहमान बिन बशीर खे यज़ीद जो हुकुम ॾेखारे मौक़ूफ़ कयईं। पोइ फ़रेब ऐं ठॻीअ सां हज़रत मुस्लिम बिन अकील खे ॻोल्हाए हथु कयईं। उनखे ऐं उन जे पनाह ॾींदड़ हानीअ खे क़तलु कराए छॾियईं ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन जो इंतज़ारु करणु लॻो। ज़ालिम उबैदुल्ला इब्न ज़ियाद न रुॻो हज़रत मुस्लिम ऐं हज़रत हानीअ खे क़तलु करायो, पर हज़रत मुस्लिम जा 2 मासूम फ़र्ज़ंद बि हथु कराए ऐं उन्हनि खे क़तलु कराए छॾियईं, कुहाए छॾियईं। इब्न ज़ियाद हज़रत मुस्लिम ऐं हानीअ जा सॻोरा जिस्म कासायुनि जी बाज़ार में फिटा कराया ऐं उन्हनि जा सिर ख़त सां गॾु यज़ीद ॾांहुं रवानो कयईं। ख़त में लिखियलु हुयो त अमीरुल मोमिनीन खे हक़ पले विधो आहे ऐं उनखे दुश्मननि जी शरारत खां पनाह में रखियो आहे। ए अमीर, मालूम हुजे त मुस्लिम बिन अकील हानी बिन उर्वा जे घर में टिकियलु हुयो। मूं लश्कर साण करे ॿिन्ही खे क़तलु कयो आहे। ॿिन्ही जा सिर तन खां धार करे छॾिया आहिनि। हानी बिन हलिया अल रदाई ऐं ज़ुबैर बिन अलरू यमनीअ हथां अव्हां ॾांहुं मोकिलियां थो। ही 2 शख़्स हुकूमत जा वफ़ादार ऐं ख़ैरख़्वाह आहिनि। जेको हाल पुछणो हुजे सो हिननि खां पुछिजो ऐं जेको हाल ॾियणो हुजेव
सो हिननि खे ॾिजो, ही मूंखां सवाइ ॿिए कंहिंखे बि न ॿुधाईंदा। यज़ीद उन जे ख़त जो जवाबु वरी हिन तरह इब्न ज़ियाद ॾांहुं मोकिलियो त ए अमीर, तो उहो कमु कयो आहे जो मुंहिंजी दिलि थी घुरियो। तो में शींहं वारो पतो आहे। तुंहिंजे कारगुज़ारियुनि खां आउं बिल्कुलु ख़ुशि आहियां। हींअर मूंखे मालूम थियो आहे त जनाब हुसैन बिन अली पंहिंजे अहल ऐं अयाल समेत मके खां रवानो थी इराक़ ॾांहुं अची रहियो आहे। तूं रस्ते में ई जल्द वञी पहुचजांइ ऐं रस्ते रोक कजांइ। जेसीं ताईं उन जो ऐं उन जे हमराहनि जो सिर कपे मूं ॾे न मोकिली, तेसीं न को खाधे पीते जो सामान ख़रीद कजांइ ऐं न वरी पेट भरे खाइजांइ। दोस्तो, इन खां अॻिते छा थियो, तमामु जल्द तव्हांजी ख़िदमत में वीडियो पेश कंदासीं। तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि, पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा ऐं इन तरह जो वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, जीअं तव्हांखे वक़्तु सिर वीडियो मिली सघनि। बेल आइकन बटण ज़रूरु प्रेस कजो।